अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदव। ड्रामा सीरियल दौलाब जी नेक्स्ट एपिसोड जी नई अपडेट अची चुकी आहे, जेका तव्हां सां शेयर कंदासीं। तव्हांखे कहाणी ॿुधाईंदासीं ड्रामा सीरियल दौलाब जी अचण वारी एपिसोड जी। दोस्तों अॼु ड्रामा रिव्यू कंदासीं दौलाब जी। दोस्तों अचण वारा एपिसोड ज़बरदस्त, सनसनीखेज़ ऐं दिलचस्प थियण वारा आहिनि। अचण वारे एपिसोडनि में घणो कुझु थियण वारो आहे। दोस्तों तव्हां ज़रूरु ॾिठो आहे पोएं किस्तनि खां वठी त सोडल फ़िलहालु हिकु पासे ई रहे थो। हू सौटनि ॾे बि नथो वञे, को कसे कम में लॻो पियो आहे त किथे अहिड़े हिसाब सां कंहिं कम में पइजी वञा, लेकिन अहिड़ो को उन खे ख़ासि कमु नाहे, मतिलबु यानी कंहिं ॾचे में नाहे पियो। तमामु जल्द सोडल जेको आहे इन के चकर में फासी वेंदो ऐं कंहिं न कंहिं मसइले में। होॾां ॾिसिजो तव्हां त हाणे रहज़न ऐं मुराद हिकु थियण वारा आहिनि। इन्हनि खे शानवाज़ ख़ान हिकु कंदो ऐं इनखे ठाहींदो पाण में, ऐं तमामु जल्द इहे ॿई दुनियूं ठही वेंदियूं। मंसूर खान जॾहिं इन्हनि जो ठाव कराईंदो, पोइ शाहनवाज़ ख़ान जे लाइ ख़ैर जी ख़बर न हूंदी। पोइ शाहनवाज़ ख़ान जा सम्झो पोयां ॾींहं आहिनि, पोइ पिछाड़ी सम्झो तव्हां। ड्रामा सीरियल दौलाब में अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। असांखे ॾींदा इजाज़त। शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा, पंहिंजे दोस्तनि खे बि असांजे हिन चैनल जे बारे में ॿुधाईंदा, लिंक शेयर कंदा ऐं बेल आइकन खे ऑल ते ज़रूरु कंदा।